बिरशा मां ख़बर ॾींदा हलो चौदगी खां बिरशा ताईं हर साल जीअं हिन साल बि चेलम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सिलसिले में अरबेन मशी पैदल काफ़िलो बरामद कयो वियो, जंहिंमें शिदतपुर बाकिर निज़ामानी सराड़ी वसी मुराद शाह समेत आसपास जे नंढनि वॾनि ॻोठनि मां नंढा वॾा मातमी जलूस शामिल थी काफ़िलो बिरशा पहुता। जॾहिं त मातमी जलूस में चपे चपे ते मौक़िफ़ लगाया विया जिते नगर न्याज़ सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो इत्माम कयो वियो। जॾहिं त मातमी जलूस में मजालिस अज़ा नुआ ख़्वानी सीना ज़नी अज़ादारी जारी वसारी रही। मातमी जलूस में हज़ारनि जी तइदाद में मोमिनन अज़ादारनि पेरे उगाड़े शिरकत करे अलम पाक हथ में खणी हाय हुसैन या हुसैन जो सदाऊं बुलंद कयूं वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।